अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल ईमान वारन जी महफिल हुजे ऐं दुरूद पाक पढ़ण में सुस्ती हुजे इहा ॻाल्हि सच मत आहे। दुरूद पाक पटणा पटण केतरी भी तव्हांजी फिटिंग सुहिणी में सुहिणी चलण जे पुठियां लाइट ट्रांसफार्मर सब कुछ दुरुस्त हुजे अंदर तव्हांजा केतिरा भी पखा बल्ब लगा पिया हुजनि जेसिताईं बटण हेठि न कबो तेसी पखो हलंदो कोन हलंदो।
याद रखो, जिस्म भी सलामत आ, कलमो भी पढ़ियो थो, ईमान भी आहे, मुझे मुस्तफा करीम जो दुरूद आहे बटन। जीअं बटन हणण शब्द पखो हलण शुरू थी वेंदो आहे या ऊंदाईअ में बल्ब मरी रोशनी थींदी आहे, इहे दुरूद पढ़ण सां कनेक्शन मदीने वारे घोट जे दरबार सां मिली वेंदो। छो त लाइट त आहे, फिटिंग भी लगी पई आहे, इन बटन जे हेठि करण ऐं मथे करण में राज़ कहिड़ो आहे आम माण्हू न समझी सघंदो आहे, पर जेको मिस्त्री ठाहींदो आहे उनखे ख़बर आहे त बटन जेसिताईं मथे लॻो पियो आहे त तार जो पावर सां कनेक्शन परे आहे। जीअं न बटन खे हेठि कबो आहे उहा तार सां तार मिली वेंदी आहे त जेका बीठल शइ आहे उहा जे घर जो पखो हलाइण जे लाइ या ऊंदाहीअ खे रोशनी करण जे लाइ बटन हेठि करण ज़रूरी आहे, त पोइ हिन दिल जे कनेक्शन खे मदीने वारे घोट जे दरबार में पहुचाइण लाइ दुरूद जो पढ़ण भी दिल खोले पढ़ो। सल्लल्लाहु अलैहि ज़ुबान मां दुरूद पाक जो विर्द शुरू थींदो आहे, सच इहो आहे त ज़ुबान पोइ खुलंदी आहे, क़बूल रब अॻे करणु फरमाईंदो आहे। नंबर 2, जॾहिं न माण्हू दुरूद पढ़ंदो आहे त मुंहिंजे रब खे ॾाढो वणंदो आहे, छो त मुंहिंजे अल्लाह दुरूद जो हुकुम जॾहिं हुकुम फरमायो त अल्लाह ईअं न फरमायो त या अय्युहन नास, मखलूक सॼी मुंहिंजे अल्लाह जी पैदा कयल आहे, पर अल्लाह जे ज़ात सभिनी खे दुरूद जो हुकुम न ॾिनो, मनो कान कई रब न पढ़ो, पर हुकुम अल्लाह सभिनी खे न ॾिनो। अल्लाह फरमायो इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी। अल्लाह पंहिंजे ज़ात जो ऐलान करे, पंहिंजे नूरानी फरिश्तनि जो ऐलान करे, बेनियाज़ रब ईमान वारनि खे हुकुम ॾिनो या अय्युहल्लज़ीना आमनू, ओ पंहिंजे वक़्त खे जाॻाइण वारो, ओ पंहिंजे ईमान खे मज़बूत करण वारो, ओ पंहिंजे विछुड़ियल कनेक्शन खे मिलाइण वारो, ओ पंहिंजे छिनल तार खे ॻंढण वारो, ओ पंहिंजे ऊंदाहे दिल जे घर खे रोशन करण वारो, जी मुंहिंजा मौला रब जो जेकॾहिं इहो सभु कुझु चाहियो था त सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा, मुंहिंजे महबूब ते दुरूद पढ़ंदा वञो, मां रब तव्हांजा कहिड़े रहियल कम सभु बहाल करे छॾींदो। अल्लाह दुरूद पढ़ण ते राज़ी थियो, बस इनखे वधीक नथो खोलिया ओधर थी अॻिते वधायो। अल्लाह त राज़ी थियो, पर तव्हांखे ख़बर आहे त मुंहिंजो महबूब मदीने जो साईं बि राज़ी थी पियो। जेॾी महिल को ईमान वारो मुंहिंजे न महबूब ते दुरूद पढ़ंदो आहे, फरिश्ता उहो दुरूद खणी मुंहिंजे महबूब मुस्तफा जे दरबार में पहुचाईंदा। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुझे फलाणे गुलाम पुट फलाणे जे ओ पढ़ण वारा, तुझी त किस्मत खुलंदी आहे, पर तोसां गॾु तुंहिंजे बाबे जी किस्मत बि खुली।
मुझा महबूब फलाणो पुट फलाणे जो अबे अमड़ जे नाले सां अर्ज कयो वींदो आ त दुरूद मोकिले रहियो आ। ऐं तोखां तो पुछां जॾहिं त मुस्तफ़ा करीम जे हुज़ूर में गुलाम जो तोहफ़ो पहुचे अबे अमड़ जे नाले सां गॾु मुंहिंजो मुस्तफ़ा राज़ी थींदो या न थींदो? जॾहिं त मदीने जो साईं राज़ी थींदो त मुसलमान जवाब ॾियो बेड़ो तरंदो या न तरंदो? बेड़ो तरी पवंदो। अल्लाह बि राज़ी, अल्लाह जो सुहिणो महबूब बि राज़ी। अञा तव्हांखे थोरो वधाए चवां, मलाइका भी खुश थी वेंदा आहिनि, मलाइका तो खुशी कंदा आहिनि कहिड़ी ॻाल्हि खे ॾिसी करे। मुंहिंजा मौला तुंहिंजे महबूब जा उम्मती केॾा न वफ़ादार आहिनि जो दुनिया जा मिड़ई कम कारियूं छॾे करे तुंहिंजे महबूब ते दुरूद पिया पढ़िया। मुंहिंजा सोना हिक दुरूद पढ़ण सां अल्लाह जी रहमत, खुदा जी बख्शिश, मुझे मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो कुर्ब, फरिश्तन जूं के हमदर्दियों नसीब थी वेंदियूं। इन करे सलातो सलाम मुझे महबूब ते जॾहिं बि पढ़ी त दिल जो दिल हुजे विर्द ज़ुबान ते या अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह। प्या पढ़ंदा सी सुब्हानल्लाह, चओ सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह। छोटे कारो दूध दोहार जो दूध इलाज बीमार जो। जे गुनाह बख्शण चाही तो दुरूद पढ़ो। डॉक्टर ने ला इलाज करे छड़ियो थी, मर्ज पंहिंजा खत्म करण चाही तो मुझे मुस्तफ़ा ते दुरूद पढ़। छोटे कारो दुरूद दोहार जो आ इलाज दुरूद बीमार जो। ही वजीफो दस्यो हर वलीउल्लाह, जो सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह। प्या पढ़दा सी सुब्हानल्लाह, सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह। महफिल कहजिया जो मुझे सुने हुसैन पाक, कहजी महफिल सुने हुसैन नजबाग हुसैन पाक जी। तव्हां सां दुरूद छो पढ़ियो? अल्लाह के राज़ी करण लाइ, महबूब मुस्तफ़ा के राज़ी करण जे लाइ। मुझे लजपाल हुसैन पाक सब कुछ कुर्बान कयो, छाजे लाइ? अल्लाह के राज़ी करण जे लाइ। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात के राज़ी करण जे लाइ। तो असां दुरूद पढ़ियो आ त तुंहिंजा असांजा गुनाह बख्शिजन। मुझे हुसैन पाक सब कुछ कुर्बान कयो आ त मुझे महबूब जो दीन बचे, हुजूर जी उम्मत बचे। वॾो फ़र्क़ु आहे मुंहिंजा सोना, छो त अंबड़ जे लोलीअ में ऐं मासीअ जे लोलीअ में वॾो फ़र्क़ु आहे। अंबड़ अंबड़ हूंदी आहे, मासी मासी हूंदी आहे।
जिक्र भी सागियो कंदिया झूलड़ो भी सागियो झुलाई दिया पर जेका लोरी अमड़ जी हुंदिया उहा लोरी मासी जी न थी सके त लजपाल हुसैन पाक जो ही कर्म इसंदर जो एहसान ईमान वारा कबूल करी या न करी मुझे हुसैन जो थोरो मुझे लजपाल हुसैन जो कुर्बा इन कुर्ब के खोली दे बस हिकड़ो शेर सुने लतीफ सरकार जो पढ़ा ॾाढो वेझो वेझो आहे उन सुने लतीफ सरकार पाक हुसैन जे लजपाल हुसैन जे इन कुर्बानी के कहिड़े अंदाज में पंहिंजे सिंधवी ज़ुबान में सिंध जे मिठड़नि मारूड़नि ताईं पैगाम पहुंचायो आहे देसन परदेसन ताईं पहुंचायो आहे पढ़ियलनि अणपढ़ियलनि ताईं पहुंचायो आहे मुझे सोने फिटाई घोट लजपाल पाक हुसैन जे कुर्बानी जे लाइ जेको मुंहिंजा दोस्त पंहिंजे ज़ुबान सां शेर चयो जे इजाज़त ॾियो त हिकिड़ो शेर लतीफ सरकार फरमायो दाढ़ी रत्तो रत्यास दाढ़ी रत्तो रत्यास दंत तमोत गुतिया चोटी माग चंद्र जे पिड़ में पेशानिया अल्लाह नूर समावात वल अर्द जलवो ज़मीना सीमाहुम फी वजूहिहिम मुँह में मणगतिया कुकरा करबला जा मादर थे मेड़ियास गलत रत फुड़ा सुने पाक अली थे उखियास मिड़ई माफ कयास खालिक बदले खून जे सुने लतीफ सरकार फरमायो जेकर तो के जो माफी मिली रही है अन्य सादन लफ्ज़न में चवा अज जे न तो के नमाज जी तौफीक मिली रही है दुरूद जी तौफीक मिली रही है उशाद की असा के कुरान करीम पढ़न ए पढ़ाण जी ए जेका तो के हिम्मत थी रही है या हिम्मत मुझे सोने पाक हुसैन दिया बिन माण्हुनि जो ज़िक्र कयां टिन जो नथो कयां बिन जो नेल्सन मंडेला ॿुधो पढ़ियल लिखियल दोस्तनि ज़रूर नालो ॿुधो 26 खां 28 साल कमो पेश उन पंहिंजी जिदोजहद कई उन लिखियो आहे पंहिंजे ज़ुबान में हिकिड़ो किताब नौजवान खे दावत फ़िक्र ॾियण थो चाहियां त मुंहिंजे पाक हुसैन जे फ़िक्र ॾे निहारियो उनकी ट्रांसलेशन उर्दू में थी चुकी है नेल्सन मंडेला को लिखे त जॾहिं मां पंहिंजे वतन अज़ीज़ जे आज़ादी जे लाइ जिदोजहद कंदे कंदे जॾहिं जेल में थकिजी पियुसि त दिल में इरादो कयो त हाणे क़ौम ॼाणे उन जो मालिक ॼाणे मूं बस कई जे जॾहिं बि थकिजी हथियार फिटा पियो कयां त राति जो को जवान अचे पियो ये नगर उठी भाड़ी छुतो थी चेहरो छुपायला एक दफो बियो दफो टियों दफो ॾिठ चयो सोना एॾो कुर्ब करी थो त को दीदार बि करा जॾहिं दीदार थियो त अर्ज़ कयो सोना केर पाण फरमायो हुसैन लजपाल सिर्फ तारीख दुनिया जी के खोले दिसो मुझो लजपाल हुसैन अल्लाह जो कुरान में फरमायो त जिंदा रुबी जिंदा ना है आशिकन सा अज मुझो लजपाल हुसैन करता
लजपाल हुसैन कंदा जेतिरो कुरान चवंदे पढ़ी ॿुधायूं। ऐं हिकु ॿियो सैयद शबीर अहमद शाह, नालो छा वरितो? सैयद शबीर के अहिड़ी नाले जा जेका आम स्टेज ते नथी ॿुधाई वञे। ऐं नौजवान खे दावत फ़िक्र थो ॾियां त थोरो इहे शयूं ॾिसो। सैयद शबीर अहमद शाह केरु आहे? कश्मीरी अॻुवान, कश्मीर जे आज़ादी जे लाइ जिदोजहद करण वारो आहे। उन भी किताब लिखियो, चवे तो बेनियाज़ रब जो कसम, जॾहिं इंडिया जा ज़ुल्म पंहिंजे इंतहा ते पहुची वेंदा हुया, उन फौज जा ज़ुल्म पंहिंजो हथों किरास कंदा हुया, थकिजी पवंदो हुयुसि जेल में त बस हाणे मां छा कयां। त जॾहिं न थकिजी हार मञींदो हुयुसि त रात जो लजपाल हुसैन दीदार कराईंदो। पाण फरमाईंदा करबला विसरी वियो अथई छा? करबला विसरी वियो अथई छा? हिम्मत न हार, अल्लाह ताला तुझो मददगार आहे। त मुंहिंजा दोस्त हिकु तरफ़ रेफरेंस ॾेई करे मूं तव्हांखे हिकिड़ो नए अज़म जे तरफ़ मुतवजह करणु चाहियो आहे त ज़िंदगीअ में मुश्किलातूं ईंदियूं, ज़िंदगीअ में ॾुख ईंदा, ज़िंदगीअ में तकलीफ़ूं ईंदियूं, मगर अल्लाह जे दीन जे ख़ातिर, अल्लाह जे दीन खे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सरबुलंदीअ जे ख़ातिर मक़सद इमाम हुसैन खे कॾहिं बि पंहिंजे दिल मां परे न कजो। इंशाअल्लाह ताला थकिजी पवंदो, लजपाल हुसैन दीदार कराईंदो, थकल ई वेंदा, दिल जिस्म में नई ताक़त पैदा थी। मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवाना क़यामत जो ॾींहुं थींदो, हौज़े कौसर कंहिंजे हवाले हूंदो, जो मदीने वारे मीर जे हवाले हूंदो। हौज़े कौसर कंहिंजे हवाले हूंदो? मदीने जे ताजदार जे हवाले हूंदो। मुझे मुस्तफा जा दीवाना हौज़े कौसर जा प्याला खयो बीठा हूंदा। मुझा दोस्त अजीज ईमान वारन के प्यारींदा रहंदा, मुझे महबूब मुस्तफा जो दीदार कंदा वींदा, जन्नत में हलंदा वींदा, हलंदा वींदा, पीअंदा वींदा। हिकिड़ो अहिड़ो गिरोह ईंदो, हिकिड़ो अहिड़ो टोलो ईंदो, जॾहिं मुझे मुस्तफा जा दीवाना उन्हनि खे हौज़े कौसर जा जाम ॾियणु चाहींदा। मुझो मदीने जो मीर फरमाईंदो, हौज़े कौसर जा जाम परे कयो, इन्हनि खे अचण ॾियो, इन्हनि खे हौज़े कौसर मां मुस्तफा पंहिंजे हथड़नि सां पाण प्यारींदुसि। तवज्जो कयो दोस्तो, हौज़े कौसर मिलंदो, जन्नत त मिलंदी, आशिकन जी मंज़िल जन्नत आहे। कुरान पढ़ा, कुरान पढ़ा। अल्लाह ताला कुरान करीम जे अंदर इरशाद फरमायो त जन्नत के जन्नत में सब कुछ ॾिनो वेंदो, वतलद्दुल आयुन, जन्नत सां वाइदो कयो वियो तव्हां के जन्नत में उहो कुछ भी मिलंदो जंहिंखे ॾिसण सां तव्हां जो अखियूं ठरी पवंदियूं। कुरान करीम जे 25 पारे के बोलियो, वतलद्दुल आयुन, तव्हां के उहा लज़्ज़त वारी शइ ॾेखारी ॾिनी वेंदी जंहिंसां तव्हां जे अखियुनि खे तस्कीन मिलंदी। मुफ़स्सिरीन किराम लिखनि था, जन्नती जन्नत में ईंदा वेंदा, हूर जन्नत में, ग़िलमान जन्नत में, सब कुछ जन्नत में, सब को जन्नत जे मौज मस्तीअ में हूंदो। हिकिड़ो टोलो हूंदो जंहिंखे जन्नत में भी मज़ो कोन ईंदो, जंहिंखे जन्नत में भी मज़ो कोन ईंदो, उहे उते भी बेचैन हूंदा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकत जिब्रील के हुक्म फरमाइंदो, जिब्रील जी रब्बे जलील वञी जन्नत जो हाल ॾिसिया, सब कुछ मुंहिंजा मौला
सब खुश हन मगर हिकड़ा अहड़ा हन जेके जन्नत में भी बेचैन हन। अल्लाह ताला फरमाए तो जिब्राइल उन्हनि खां पुछिया कहिड़ी शइ जी खोटिया जन्नत में जो तव्हां जन्नत में भी बेचैन आहियो। न हूर ने था ॾिसो न गिलमान ने था ॾिसो न कंहिं जन्नत जे नहर ने था ॾिसो कहिड़ी शइ जो इंतज़ार आ उहे अर्ज़ कंदा मौला तुंहिंजो क़ुरान करीम में फ़ाइदो हुयो वतलद्दुल आयुन तव्हांजे अखियुनि खे लज़्ज़त सुकून वारी शइ बि जन्नत में मुहैया कई वेंदी। मौला ये जन्नत जूं शयूं भले इन्हनि खे ॾे जेके जन्नत जा तलबगार। मौला असांखे जन्नत जे शयुनि जी ज़रूरत नाहे असांखे जन्नत जे मालिक महबूब जे दीदार जी ज़रूरत आहे। मुझा दोस्तों तमन्ना वडी रख मजबूत रख मुझे आका करीम अलैहिस्सलाम जा दीवानन के हौज़े कौसर प्यारियो भी जने ओ गिरो ईंदो मुझा आका फरमाइंदा अचन दियो इन्हनि खे मां मुस्तफा पंहिंजे हथड़नि सां हौज़े कौसर प्यारियो हथड़ा कंजा जो महबूब मुस्तफा जा जनके मुस्तफा करीम जे पाक हथड़न सां हौज़ कौसर जो नसीब थी वने ओहे पाक हथड़ा जेकॾहिं सहाबा जो पानी खत्म थी वने सोहणे सोहणे मूसा कलीमुल्लाह के हुक्म थे पत्थरन में लठ हण मां रब चश्मा पैदा कया सोने इस्माइल के हुक्म थे तो इन पत्थरन में पैर हण मां रब आबे ज़मज़म पैदा कया। मूसा कलीमुल्लाह उनखे चइबो आ जेको लठ हणे त 12 चश्मा निकिरी पवन। इस्माइल ज़बीहुल्लाह उनखे चइबो आ जेको पैर जो रगड़ो ॾींदो आ जबलन मां पानी निकिरी पवंदो आ। पर महबूब मुहम्मदुर रसूलुल्लाह हसनैन जो बाबो अम्मा खातूने जन्नत जो बाबो उनखे चइबो आ जेको आंगुरियूं हीअं कंदो आ त पाणी फुहारा ॾेई निकिरी पवंदो आ। उन महबूब जा उम्मती हो मुंहिंजा दोस्त पंहिंजे नसीबनि ते नाज़ पंहिंजे नसीबनि ते नाज़ कर आका जे दरबार में गुलाम अर्ज़ कंदा मुंहिंजा आका आहिनि त मिड़ई जन्नती हौज़े कौसर भी जन्नत जो इन मखसूस टोले के मुंहिंजा मुस्तफा या ख़ास मेहरबानी थी आ कहिड़ो अमल आ इन्हनि जो। बस मां इहो अर्ज़ करे मोटी थो अचां पोइते मुंहिंजो मदीने जो मीर फरमाए रहियो आ ही उहे हल दुनिया में जॾहिं सभु माण्हू रात ॾींहं पंहिंजे पेट पालण जे लाइ परेशान हूंदा हुया ही उहे माण्हू हल जेके पंहिंजे पेट जी परवाह न कंदा हुया गरीबन जे पेट के भरण चाहींदा हुया। ही उहे माण्हू जॾहिं दुनिया जे अंदर माण्हू पंहिंजे बचन जे फिक्र में रात ॾींहं गुज़ारींदा हुया ही उहे माण्हू जेके मां मुस्तफा जे दीन जे सरबुलंदी अल्लाह सॼी ज़िंदगी सोचींदा हुया। ही उहे माण्हू जॾहिं दुनिया जा माण्हू पंहिंजे बचड़नि जो डिफेंस करण जे लाइ भला महल भलियूं चायूं बनाईंदा हुया ही उहे माण्हू मां मुस्तफा जे दीन जे लाइ सुहिणे खां सुहिणियूं मस्जिदूं बनाईंदा हुया दीन जा इदारा बनाईंदा हुया ही उहे माण्हू जेके दुनिया में कॾहिं बि पंहिंजो कदम सोच वारो मां मुस्तफा